अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ॾेखारियूं पिया ही जेको हींअर हिन वक़्तु मौजूदु आहियां चेयरमैन दरगाह शरीफ़ फ़ैसला कमेटी जो जेको चेयरमैन आहे ऐं उन जी जेको सो ताक़ ते ही फ़ैसिलनि जा मंज़र तव्हांखे असां लाइव ते ॾेखारियूं था। शुक्र अल्हम्दुलिल्लाह क़िबला आला हज़रत पीसे पागर तरफ़ां पीसे सरदार जो हुकुम ते जेको चेयरमैन मुक़ररु थियो उन खां पोइ माशाअल्लाह ही हेतिरियूं गाॾियूं हिते बीठियूं आहिनि, एतिरियूं गाॾियूं ॿाहिरि रोड ते बि तव्हांखे नज़र ईंदियूं। ही हेतिरा मसइला जमायत जा मुझियल हुआ जेके हल करण जे लाइ कोशिशि कई पई वञे त उन्हनि मसइलनि खे सुलझायो वञे ऐं क़िबला आला हज़रत पीसे पागर तरफ़ां जेका सागड़ जे जेको सो चेयरमैन दरगाह शरीफ़ फ़ैसला कमेटी जो चेयरमैन रईस फ़कीर सैद खान निज़ामानी जेको मुक़ररु थियल आहे तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त ही मंज़र आहिनि उते जा ही तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही तव्हांखे असां लाइव मनाज़र ॾेखारियूं पिया त ही मसइला माण्हुनि जा एतिरा मुझियल हुआ। दरगाह शरीफ़ फ़ैसला कमेटी जो चेयरमैन अॼु सांगड़ में तारीख़ आहे, अरबा जो ॾींहुं आहे जंहिं ते ही फ़ैसिला अगरि बाक़ी त भाई कीअं आहे कमु भलो पियो माशाअल्लाह। दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही मसइला एतिरा वॾा बि कोन आहिनि, उहे मसइला एतिरा आहिनि जेके हल थियण वारा आहिनि, जेके कुझु हल बि थी विया आहिनि, कुझु थींदा वञनि, एॾो इशू वॾो कोन्हे पर सिर्फ़ु टाइम जेको ॾियणो पवंदो जमायत खे। एतिरा फ़ैसिला तव्हांखे ॿुधायूं पिया त गॾु मसइला हल थियनि पिया ऐं ही तव्हांखे असां ही ॾेखारियूं पिया चेयरमैन फ़ैसला कमेटी दरगाह शरीफ़ जे जेके ही लाइव मनाज़र तव्हांखे असां ॾेखारियूं पिया ही फ़ैसिला थियनि पिया। ऐं बहितरीनु ही अमल आहे जेको खुलो माहौल आहे, हर को मसइलो सभिनी जो गॾु थिए पियो ऐं उहो मसइलो सभिनी खे खुले दिलि सां ॿुधाइणु न वञे पियो। हीअ तव्हांखे असां ॾेखारियूं पिया ही दरगाह शरीफ़ जे चेयरमैन फ़ैसला कमेटी जे तरफ़ां ही माशाअल्लाह माशाअल्लाह ही कमेटी जा मेंबर आहिनि, बेंच ठहियलु आहे ऐं जेके ही फ़ैसिला थियनि पिया ही अलॻि हिकिड़ी बेंच मुक़ररु कई वई आहे जंहिंमें हाजी नाज़िर हुसैन हक़ नबी साहब ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि ही फ़ैसिला टोड़िया पिया वञनि। ही अलॻि अलॻि हर कंहिंजो सिस्टम अलॻि आहे। ही फ़ैसला कमेटी जो चेयरमैन तरफ़ां ही बेंच हिकु अलॻि जोड़ी वई आहे जेको ही मसइला अलॻि माण्हू जो हिते ॿुधो पियो वञे। माशाअल्लाह माशाअल्लाह बहितरीनु मसइला ही कमेटी जा मेंबर आहिनि जेके 5 ॼणनि ते मुश्तमिल 4 ॼणनि ते ही कमेटी जेका बेंच जोड़ी वई आहे जेका मसइला माण्हुनि जा ॿुधा पिया वञनि। बहितरीनु तरीक़े सां जेको ही मसइला जेके थियनि पिया हल आउं चवां थो तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेके हेॾा मसइला आहिनि जमायत सबूरी जा क़िबला आला हज़रत पीसे सरदार पारां जेका ही कमेटी जोड़ी आहे जंहिंमें 15 रुकनी कमेटी ऐं चेयरमैन फ़कीर सैद खान निज़ामानी जी सरपरस्ती में ही कमेटी जोड़ी आहे। जेके फ़ैसिला जारी आहिनि सैद खान चेयरमैन वटि फ़ैसिला अलॻि आहिनि, कुझु फ़ैसिला टोड़े वरी हिकिड़ी बेंच जोड़ी वई आहे जंहिंमें 4 रुकनी कमेटी आहे उहे फ़ैसिला अलॻि बि करे, 4 रुकनी कमेटी अलॻि जेके फ़ैसिला बि करे ऐं बहितरीनु तरीक़े सां ख़ुशल सुलभी सां प्यार मोहबत सां जिते ज़रूरत पए थी त उहो हिसाब सां फ़ैसिला थियनि पिया। ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। फ़ैसला कमेटी चेयरमैन जेको आहे फ़ैसिलो ॾिसो पिया माण्हू जा मसइला ॿुधा जेको सो ही फ़ैसिले जे कमेटी के लाइ न न इहो थोरो ॾेखारियोसि ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया जेके बेंच फ़ैसला कमेटी जा जेके फ़ैसिला थियनि पिया असल बाक़ी तो भाई फ़ैसिला की पिया सम्झ अचे पई। अच्छा से अच्छा
दोस्तों इस तरह नेटवर्क जो प्रॉब्लम तव्हांखे असां ॿुधायोसीं पिए त जेको ही मसइला दरगाह शरीफ़ जा जेके मुंदल हुआ उहे मसइलनि खे सही नमूने सां जेको हल कयो पियो वञे जेको तमामु सुठे सख़्ती सां ही मसइला जेके माण्हुनि जा ॿुधा पिया वञनि ऐं बहितरीनु तरीक़े सां जेके ही ॻाल्हियूं तव्हां ॿुधे पियो माण्हुनि जा जेके मसइला हल पिया थियनि दरगाह शरीफ़ तरफ़ां जेका ही कमेटी जोड़ी वई आहे उन कमेटी जा मंज़र तव्हांखे असां ॾेखारियासीं हेॾा बि जेका जमाए सगोरी वेठी आहे कुझु कमेटी मेंबर ईंदा जेके हिते उहे फ़ैसिला कंदा ये और जमायत जा माण्हू हिते मौजूदु आहिनि जेके फ़ैसिले लाइ जेके से कीअं था भाई भला जेको हींअर हिते कमेटी जुड़ी आहे इन में तव्हांखे केतिरी उमेदु आहे हिते तमामु बहितर सुठा फ़ैसिला पिया थियनि अच्छा तव्हां किथां खां आया खैरपुर खां अच्छा तव्हांजा बि माना जेके मसइला आहिनि अच्छा जी माना इहे सुठी नमूने सां जेको माना इंशाअल्लाह माशाअल्लाह दोस्त ही तव्हांखे ॾेखारियूं पिया ही दोस्त परे परे खां हिते आयल आहिनि ऐं उन्हनि खां त थोरो पुछंदासीं हिते जेका ही दरगाह शरीफ़ जी फ़ैसिला कमेटी जेका ठही आहे चाचा साईं तव्हां किथां खां आया आहियो खैरपुर खां अच्छा कीअं था भाई चेयरमैन साहिबु जेको ही मुक़ररु थियो आहे बहितर आहे तमामु फ़ैसिला या माण्हुनि जूं माना ॻाल्हियूं ॿुधण करणु माना हीउ सुठो तमामु सुठी ॻाल्हि जेको सो जमायत जे लाइ हिकु बहितरीनु अलाह साईं हिकु मौक़ो ॾिनो आहे इंशाअल्लाह ताला मसइला हल थींदा चाहे तव्हां किथां खां आया आहियो डुठड़े खां अच्छा जेको ही चेयरमैन साहिबु तव्हांखे अॼु माना तारीख़ ॾिनी आहे तव्हां जेको फ़ैसिला आहिनि अच्छा कीअं त भाई जो चेयरमैन साहिबु हलो फ़ैसिलो बिल्कुलु अच्छा पगार जो आहे खाली कीअं कोन माशाअल्लाह माशाअल्लाह उमेद आहे त माना इंशाअल्लाह तव्हांखे सही दोस्तो ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त ही दरगाह शरीफ़ जी फ़ैसिला कमेटी जा जेके माण्हू वेठा आहिनि चाचा तूं किथां खां आयो आहीं अछड़ो थर बाको चांजो कीअं था भाई जेको हाणे चेयरमैन थियो आहे तव्हांखे छा उमेदु नज़र अचे थी त को बहितरी जमायत में पीसे जो फ़ैसिलो कीअं तव्हां सम्झो था माशाअल्लाह पीसे जो फ़ैसिला त हमेशह जेके बि हूंदा आहिनि जमायत जे लाइ भलेला हूंदा आहिनि ऐं जमायत में इंशाअल्लाह असांखे उमेदु नज़र अचे थी जेके फ़ैसिला क़िबला अला हज़रत पीसाईंदा हूंदा कीअं था भाई त उहे असांजी जमायत जे लाइ बहितरी जे लाइ हूंदा बिल्कुलु ही तव्हांखे ॾेखारियूं पिया इंशाअल्लाह ताला हीअ जेको सो जमायत सगोरी ॾाढी ख़ुशि आहे जेके बि क़िबला अला हज़रत पीसे सरदार जा फ़ैसिला थिया आहिनि उन ते कीअं था भाई साईं जेको ही क़िबला हज़रत पीसे सरदार जेको आहे मुंतखब कयो आहे रईस सईद खान ज़माने खे तमामु बहितरीनु माण्हू अच्छा इंशाअल्लाह ताला सुठो साबित थींदो जमात जे लाइ तमामु तव्हां ते केरु आहियो किथां खां आहियो मंगरिया फ़कीर आहिनि पिंजोरे खां सारकी खां माशाअल्लाह माशाअल्लाह दोस्तो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया जेके माण्हू आया आहिनि परे परे खां कही आया आहिनि ऐं जेके फ़ैसिले लाइ हिते मौजूदु आहिनि माण्हुनि खे हिते तरसायो पियो वञे असां तव्हांखे थोरी हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं था त कीअं था भाइयो ही मसइला जेके जमायत सगोरी जा आहिनि अस्सलाम वालेकुम फ़कीर साईं किथां साईं तव्हां आया आहियो फ़कीर साईं खेमारी खां अच्छा कीअं त भाइयो जेको ही क़िबला आला हज़रत पीसे सरदार जेको फ़ैसिलो कयो आहे कमेटी जे चेयरमैन जेके मेंबर मुक़ररु थिया आहिनि उन में तव्हां अच्छा तमामु ख़ानदानी रियायत शरीफ़ इंसान नफ़ीस इंसान जेके पिरसा मुक़ररु कया तमामु बहितरीनु नमूने सां ॿुधंदा पिया जमायत खे आहिस्ता आहिस्ता मसइला हल थी वेंदा इंशाअल्लाह जी बाबा साईं तव्हां पिया ॻाल्हायो असां चऊं था त तमामु बहितर जेको आहे उहो ई थियो आहे ऐं तमामु सुठो माण्हू आहे तमामु क़ानूनी बि वकील साहिबु थी गुज़रियो आहे सॼी ॼाण आहे फ़ैसिले जी तमामु जमायत जे लाइ बहितर थींदो जेको बि थियो जमायत जे लाइ बहितर थींदो तव्हां ॿुधो पिया दोस्तो जेके जमायत जा माण्हू मुक़ररु कया विया आहिनि ऐं असां उमेदु करियूं था त कुझु माण्हुनि खां असां व्यूज़ वठूं था चाचा साईं तव्हां किथां खां आया आहियो कीअं तव्हां फ़ैसिले लाइ हिते आया आहियो माशाअल्लाह माशाअल्लाह अठनल खां आया आहिनि फ़कीर साईं तव्हां किथां खां पहुता आहियो टंडे बागे खां जेको ही क़िबला आला हज़रत पीसे सरदार जो फ़ैसिलो जी चौकी जा पर जेको क़िबला आला हज़रत पीसे पगार जो कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो मेंबर मुक़ररु कया आहिनि फ़ैसिला ये क़िबला पीसे सरदार जा कीअं त पियो जेको जमायत उमेद आहे वोट मिलंदी इंशाअल्लाह बहितरीनु फ़ैसिला इंशाअल्लाह अल्लाह जे पारां ख़ैर हुजे असीं पंहिंजी दरगाह हिते आया आहियूं माना ॻाल्हि सम्झी आया आहियूं अल्लाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह वोट मिलंदी माशाअल्लाह दोस्तो ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त क़िबला आला हज़रत पीसे सरदार तरफ़ां जेके फ़ैसिला थियल आहिनि जमायत जे लाइ भलेला आहिनि ऐं इंशाअल्लाह भलाई जी उमेदु आहे ऐं जेको ही दोस्तनि जो चवणु आहे त जेको ही बहितरीनु हिकु लिखियलु पढ़ियल वकील माण्हू जेको चेयरमैन मुक़ररु थियो आहे जमायत जे लाइ दरगाह जे लाइ आवाम जे लाइ भले लाइ जेको ही फ़ैसिला थींदा असां उमेदु था करियूं सभिनी दोस्तनि जो इहो मौक़ो तव्हां से किथां खां आया आहियो तव्हां किथां खां आया आहियो कीथा भाइयो जेको पीसी सरदार तरफ़ां वकील चेयरमैन मुक़ररु कयो उन मां तव्हांखे केतिरी ख़ुशी कीअं था उमेदु करियो
माशाअल्लाह पी साईं असांखे जेके ॾींदो त असांखे अखी ॾियनि माशाल्लाह माना बहितरीनु फ़ैसिला जेको फ़ैसिला क़िबला सरदार जो आहे बाबा मुख जेको असांखे पी साईं ठाहे ॾींदो असांखे अखी ॾे चेयरमैन जेको असांखे पी साईं ठाहे ॾींदो असांखे अखी तव्हां कहिड़ी चौकी जा आहियो असां मरिया फ़कीर परियां फ़कीर ख़तमु थी वियो। हाशिम फ़कीर हाणे हाशिम फ़कीर जी चौकी जा आहियो माशाल्लाह पर माना तव्हांजो इहो ई असां जमायतुनि जो अक़ीदो आहे जे पीर साईं सरदार जमायत जे भले लाइ जेके फ़ैसिला आहिनि उहे लबेक आहिनि ऐं असांखे उहा जमायत जे भले लाइ आहिनि। तव्हां से किथां आहियो? बच्चन फ़कीर अच्छा किथे आहियो? इहो कंहिंजी तव्हां कंहिंजी चौकी जा आहियो? दो फ़कीर जा साईं जेको चेयरमैन साहब मुक़ररु थियो आहे तव्हां कीअं था पायो जेको माशाल्लाह माना सुठो फ़ैसिलो जेको हिकु वकील माण्हू आहे लिखियलु पढ़ियलु माण्हू आहे त उमेदु आहे त फ़ैसिला इंशाल्लाह जमायत जे लाइ दरगाह जे लाइ फल माना मुस्बत महिरबानी दोस्तो हीअ तव्हांखे असां ॾेखारियासीं ही दरगाह शरीफ़ तरफ़ां जेके ही फ़ैसिला मुक़ररु कमेटी जेके फ़ैसिला बि करे उहे फ़ैसिला तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। चाचा तूं किथां आयो आहीं? हर की आहे कंहिंजी चौकी जो आई? जैसलमेर जो कीअं था भाइयो जेको ही वकील माण्हू पी साईं सरदार चेयरमैन मुक़ररु कयो आहे? इंशाल्लाह बहितरी उमेद आहे दरगाह जे लाइ जमायत जे लाइ भले बहितरी थिए छो त क़िबला अला पी साईं सरदार जेको फ़ैसिलो कंदो जमायत जे लाइ उन्हनि जे लाइ भले लाइ हूंदो। इहे असां तव्हांखे ॾेखारियासीं माशाल्लाह हे रश लॻी पिया दोस्तो असां तव्हांखे हीअ ॾेखारियासीं त जेका हक़ीक़त आहे उहा तव्हांखे पहुचायूं त क़िबला सरदार पी साईं पागारे तरफ़ां जे कमेटी जो चेयरमैन मुक़ररु थियो आहे जमायत